नाज़िन, वज़ीर आज़म जी सदारत वफाकी काबीना जो इजलास अॼु थींदो। उन हवाले सां अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर मदثر राजपूत। जी मदثر, छा तफ़सील आहिनि? वफाकी काबीना जो अॼु इजलास थी रहियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत में अॼु वफाकी काबीना जे इजलास में ज़रीन मौजूद ॿ अहम तरीन जेके एजेंडा आहिनि उहे हिन में सभ खां पहिरीं जेको फ़ख्र इमाम आहे वफाकी वज़ीर, उहो अटे ऐं खंड जे हवाले सां जेको बुरहान आहे मुल्क में क़ीमतूं वधण जे हवाले सां तफ़सीली तौर ते अॼु इजलास में ब्रीफिंग ईंदो। जहिड़े गुज़िरियल ECC जे इजलास जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी बि अॼु इजलास में आहे। कोरोना वायरस जी सूरत-हाल ऐं जेके कोरोना वायरस जे हवाले सां जेके फ़ैसिला कया विया तालीमी इदारनि जे हवाले सां ऐं जिन में जेके मामला तइ कया विया उन जे हवाले सां डॉक्टर फैसल जेको आहे वज़ीर सिहत, उहो ब्रीफिंग ईंदो। ज़रिए जो चवणु आहे त अपोज़िशन जे हिन वक़्तु जेके तहरीकूं ऐं PDM जे जेके जलसा वग़ैरह थी रहिया आहिनि उन हवाले सां बि वफ़ाकी काबीना जे इजलास में गौर वीचार कयो वेंदो। मां तव्हांखे ॿुधाइण वञा त वफ़ाकी काबीना जे अॼु जे इजलास में सभ खां जेको पहिरियों जेको अहम तरीन एजेंडो हूंदो उन में खंड ऐं अटे जे बुरहान ऐं क़ीमतनि जे हवाले सां ब्रीफिंग डॉक्टर फैसल ॾींदो। ॿिए मामले ते फ़ख्र इमाम ब्रीफिंग ॾींदो। ॿिए मामले ते हिकु सिहत वारे मामले ते डॉक्टर फैसल ब्रीफिंग ॾींदो। जॾहिं त मजबूरी मुल्क जी सियासी सूरत-हाल ते वफ़ाकी वज़रा पंहिंजी पंहिंजी कारकर्दगी जे हवाले सां वज़ारतनि जी ब्रीफिंग बि अॼु वफ़ाकी काबीना जे एजेंडे में शामिल आहे। जी मदثر, जी महिरबानी।